अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु तव्हांखे ॿुधाईंदा हिकु बादशाह जूं 7 छोकिरियूं हुयूं, उन जी कहाणी था ॿुधायूं तव्हांखे। मुंहिंजो नालो करीम अशफली आहे ऐं ट्राइबल ब्लॉगर आहियां। मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं वॉइस टाइप कयो, जीअं असांजूं अॻियूं स्टोरियूं ऐं ट्राइबल ब्लॉगर जेके हूंदा आहिनि उहे तव्हांखे पहुची सघूं। त हलूं था कहाणीअ तरफ़। अस्सलाम वालेकुम दोस्तों। हिकु बादशाह हो जंहिंजो 7 न्याणियूं हुयूं। बादशाह हूंदा आहिनि ऐं बादशाह जो वॾी हलंदी वारो हुयो। वॾो हिकिड़ो मतिलबु हिकिड़ो पोच वारो माण्हू हुयो। बादशाह जो नालो ई बादशाह हो। फ़ख्रु ऐं नाज़ कंदो हो पाण ते, वॾाई पाण खे इलाही वॾो सम्झंदो हुयो त आऊं तो खारायां हीअं हूअं। इलाही माण्हू ईंदा हुआ जेके ग़रीब कुरबो ईंदो हुननि खे चवंदो आऊं अव्हां खे खारायां थो, आऊं बादशाह आहियां, आऊं अगरि न हुजां त आहीं सभु बुख मरी वञो। चवंदो जॾहिं 7 न्याणियूं हुन जूं वॾियूं थियूं, जवान थियूं, त हुन न्याणी खे चवंदो आऊं न हुजां हा त आहीं कीअं खाओ आहे, कीअं ओढियो आहे, कीअं पारियो आहे, आऊं आहियां त अव्हांखे सभु कुझु खारायां थो। उन ते जेका बादशाह जी वॾी न्याणी हुई उन चयो त बाबा साईं तव्हां बिल्कुलु असांखे खारायो था, पर तव्हां ज़रियो आहियो, खाराए असांखे अलाह थो। असांखे अलाह जे तरफ़ां रिस्क मिले थो, अलाह जे तरफ़ां असीं खाऊं था ऐं अलाह जे तरफ़ां तव्हां हिकु ज़रिया आहियो असांखे खाइण पीआरण जा, ऐं रिस्क जेको असांखे अलाह पाक खाराए थो। उन ॻाल्हि ते बादशाह खे थोरी कावड़ आई। जॾहिं ईंदो इहो चवंदो, छोकिरी हुनखे ईअं चवंदी असांखे अलाह थो खाराए, बाबा तव्हां जेके आहियो से ज़रिया आहियो असांजे रिस्क जा, अलाह जे तरफ़ां असांखे रिस्क अचे थो ऐं तव्हां हुनजा ज़रिया आहियो, अव्हां जे ज़रिए असीं खाऊं था, असीं तव्हांजो औलाद आहियूं, अव्हां ते फ़र्ज़ु आहे। बादशाह सोचियो हिकु राति वेही त हिन छोकिरी खे जेका मुंहिंजी वॾी धीउ आहे, इन खे आऊं कीअं सबक़ु सेखारियां जीअं हिनखे बुख उञ थिए, ऐं बुख उञ हिनखे जाम लॻे ऐं हीअ जाम पछताए। त पोइ हिनखे अहसासु थियो वाक़ई बाबा अलाह नथो खाराए, तूं खाराईंदो। बादशाह जी 2-3 ॾींहं ज़हन विरायो, पंहिंजा जेके नजूमी हुया उन्हनि खे बादशाह घुरायो, जेके सलाहकार हुया, जेके वज़ीर हुया, खंजीर हुया, उन्हनि खे घुराए पुछींदे अहिड़े नमूने सां हिकिड़ी मिसाल पुछींदे अहिड़े नमूने सां हिकिड़ी शइ थिए ऐं पोइ उनखे कीअं माण्हू उनखे सबक़ु सेखारिजे ऐं हू पंहिंजी धीउ खे, हू पाण ज़ाहिर न थियो त हुन हिकिड़ो अहिड़ो रखियो। इलाही माण्हू चयो त हुनखे घर मां कढी छॾियो, पाण किथे खाईंदी किथे रहंदी, कंहिं चयो कंहिंजी शादी कराए छॾियो, कंहिं चयो किरां मोकिले छॾियो, कंहिंजो क़ैद करे छॾियो त हुनखे रिस्क मिले थो या नथो मिले। इलाही तंहिंजा आख़िर में हिकिड़ो पोड़ो वेठो हुयो, उन पोड़े ॾिसी चई इन छोकिरी जी जेका आहे न उन कंहिं ग़रीब घर मां शादी करे छॾियो, जंहिं वटि का शइ न हुजे, कंहिं का बि शइ न हुजे, न हुन वटि कख हुजनि, न घर हुजे, कुझु बि न हुजे, उन सां शादी कयोसि। बादशाह ऐलान कयो, चयो बाबा को ग़रीब मां ग़रीब माण्हू ॻोल्हे अचो। जेके हुनजा छाड़तड़ा हुया उहे सभु उन कम जे पंहिंजा लॻी विया हुआ। काफ़ी ॾींहंनि खां पोइ को अहिड़ो ग़रीब माण्हू मिलियो ई न जंहिंखां पुछनि जो घर आहे फलाणे वटि, हीअ आहे हू आहे। हिकिड़ो गॾे वारो माण्हू जेको गॾे ते काठियूं करे माण्हू विकिणंदो हुयो, या मच्छी जेका आहे उहा मारे खॾा ते खणी विकिणंदो हुयो, ऐं काठियूं खणी अक्सर काठियुनि जो ज़िक्र अचे थो, काठियूं जेके आहिनि उहे वढे विकिणी ऐं उन मां उहो लोलो खाईंदो। हुनजो खर तड़ ऐं राइश किथे बि न हुई। उन बादशाह ॾिस मिलियो त हीउ माण्हू हीअं अचे थो। बादशाह पंहिंजे वज़ीर खे मोकिलियो, पंहिंजे मुलाज़िमनि खे मोकिलियो, उन माण्हू खे वठी अचो। उन माण्हू वटि आया, चऊं बादशाह सलामत तोखे घुरायो आहे। छोकिरी खे चयईं बादशाह आउं तुंहिंजी शादी करियां पियो, पोइ तोखे ख़बर पइजी वेंदी त तोखे अलाह खाराए थो या आउं थो खाराए। एतिरो हू जेको बादशाह हुयो मतिलबु पाण ते नाज़ कंदो त आउं सभिनी खे खारायां पियो, हीअ जेका जागीर आहे इहा मुंहिंजी आहे।
छोकिरी चयो बाबा अखियुनि ते तव्हां ते फ़र्ज़ु आहे तव्हां जेको मूंखे वर या मुंहिंजो हमशी ॾींदा त आउं हुन सां निकाह करे हली वेंदुसि। बादशाह फ़क़ीर हुनखे घुरायो गॾे वारे खे, गॾे मथे वेठो हुयो, घड़ो वॻड़ो हुयो, हुनखे वठी आया। बादशाह चयो तूं छा कंदो चयो आउं काठियूं वढे रोज़ विकिणी उन मां उहो जेको लोलो आहे उहो खाईंदो आहियां, घर तड़ मुंहिंजो आहे कोन, माउ पीउ का शइ कोन्हे, आउं ईअं आहियां। बादशाह चयो आउं तोखे पंहिंजी धीउ सां शादी करायां। त हू जेको काठियारो हुयो उहो परेशान थी वियो, बादशाह हेॾी वॾी सल्तनत तव्हांजी ऐं तव्हां मूंसां शादी था करायो, जंहिं वटि घर बि कोन्हे, चई बसि ईअं सम्झ त आउं तोखे छोकिरी ॼाणो त पंहिंजी शादी कराए छॾियां। बादशाह परेशान थी वियो, उहो गॾे वारो जेको हुयो उहो परेशान थी वियो त हीउ मामिलो छा आहे। गॾे वारे चयो मूंखे 2 ॾींहंनि जी मोहलत ॾे, आउं सोचां हेॾो वॾो जेको तव्हां बादशाह मां शादी करियां त पोइ आउं बादशाह चयो ॾींदासीं तोखे कुझु बि कोन्हे, बसि जेको वॻो छोकिरी पातल हूंदो उहो ई तोखे ॾींदासीं, उहो ई तूं वठी वञ। गॾे वारो परेशान थी वियो, हेॾो वॾो बादशाह ऐं पंहिंजी धीउ जी शादी मूंसां बि कराए ऐं ॾे बि कुझु कोन्हे, को सफ़ा कंजूस आहे या मनूस आहे या को वॾाई आहे। गॾे वारो जेको राति जो वञी सोचे छा माजरो आहे, सोचे सुबुह जो आयो, बादशाह खे चई आउं तुंहिंजी छोकिरी सां शादी करण लाइ तयारु आहियां। बादशाह चयो मूंखे इहा ई उमेदु हुई, जेकॾहिं तूं इनकार करी हा त तोखे मारियो वञे। बादशाह छोकिरी खे तयारु करायो, 7 भेणूं 6 भेणूं जेके हुयूं उहे रुनियूं त बाबा साईं इहे तव्हां ज़ुल्म पिया करियो, इन सां हिनखे तव्हां न कढे, तव्हां शादी किथे करायो, किथे घर अची न, आउं ॾिसां थो त हीअ कीअं थी खाए ऐं कीअं थी हले। 2 ॾींहं वॾा आहिनि, इहा मूं वटि रोई वरी ईंदी। छोकिरियुनि जाम सम्झायो बादशाह खे, बादशाह जो न, नेठि बादशाह हुनखे शादी कराए उन सां गॾे वारे सां गॾु रवानो करे छॾे। हा, ऐं बादशाह हुनखे शादी करे रवानो करे छॾियो। सॼी ख़ल्क जेका उते जी हुई उहा परेशान हुई त आख़िर हीउ बादशाह पंहिंजी धीउ सां ईअं छो पियो करे। जॾहिं ही रवाना थिया कंहिं ऋण में वञी पहुता त गॾे वारे पंहिंजी ज़ाल ॾांहुं निहारे ॾिसई, चई मूं वटि कुझु बि कोन्हे, मूंखे ख़बर न आहे त मूंखे कहिड़े हिसाब सां तूं मिली आई ऐं कहिड़े हिसाब सां। त छोकिरी चयो तूं घबराए न, तूं मूंखे कंहिं समुंड जे पासे में वठी हल, समुंड ते तूं मूंखे वठी हल बसि। ठीकु आहे, हीअ 2 ॼणा आसे आसे समुंड ते पता, राति थी वई, समुंड ते हिन ज़ाल हिनखे चयो छोकिरी समुंड ते हलजां पर चुप ऐं ख़ामोश अख़्तियार कजे। छोकिरी वञी समुंड में थोरो पेर विझी अलाह जे अॻियां हथ खयां, उते निमाज़ अदा करे नफ़ल अदा करे निमाज़ हथ खयां, जे बुक भरे त हुनखे गॾे वारे जेको हुयो हुनखे चई बुक विझी बुक कढ समुंड मां, पाण दुआ में हुई त जीअं हुन समुंड में बुक विझी ऐं बुक मथां कढियो त हुन में हीरा ऐं जवाहर निकिरी आया। त उहो गॾे वारो जेको हुयो उहो परेशान थियो, हीउ छा, इहो रख, इहो बुक हुजे वरी ॿियो बुक भरे इन करे करे हू न पंहिंजो जेको हुन कश्तो हुयो उहो फुल करे आयो, जेका हुन वटि बकरी हुई हिनजे गॾे वारी जंहिंमें काठियूं वठंदो उहो भरे आयो, ॼण हलूं हितां खां परे हलिया हो गॾे वारो जेको हुयो हुनखे त वॾो हिकिड़ो खज़ानो मिली वियो, वॾी हिकिड़ी बादशाही मिली वई। उते वञी कंहिं जॻह ते वञी हिननि पंहिंजो मकान ठाहियो, उते जा माण्हू जेके हुआ हिन खां पुछा केरु आहिनि, हुन पंहिंजे असुल लिकाए ऐं गॾे ते पोइ काठियूं विकिणंदो हुउसि। हिननि वञी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी, उते महल ठाहियूं, खज़ानो त हिननि हथ अची वियो, वॾो हिकिड़ो सिस्टम थी वियो हुननि जो, जीअं उते माण्हू हज़ारे माण्हू मानी खे जेके मुसाफ़िर आस पास हूंदा हुआ, 2-3 साल गुज़रिया हिन ॻाल्हि खे, जेके बि आस पास माण्हू हूंदा हुआ
उहे उते अची हिन गॾे वारे जे घर मानी खाईंदा हुआ। वॾो जान थी वियो हुते, वॾा सिस्टम थी विया हलिया। खॾे वारो जेको हो उहो बादशाह थी वियो हलियो ऐं वॾो उन हज़ारे माण्हू सुबुह जो हज़ारे शाम जो उहे मानी खाईंदा हुआ। ख़ैरात उन जी हलंदी पई हुई ऐं उहो जंहिं मानी खाईंदा हुआ उहा छोकिरी पाण मानी पचाए माण्हू खे खाराईंदी हुई। त छोकिरी चवंदी हुई अलाह जो रिज़्क़ था खाओ असांजे ज़रिए। हुनजो हिकु ईमान पुख़्तो ईमान हुयो। 7-8 साल गुज़रण खां पोइ छोकिरियुनि खे पंहिंजी भेण यादि आई। यादि हुई त हिकु ॾींहुं इलाही रुनियूं बादशाह खे चऊं त बाबा साईं हाणे इलाही असो थी वियो आहे। जेका पंहिंजी भेण हुई उहा अञा इलाही सबक़ु सिखी वई हूंदी, ख़बर कहिड़े हाल में हूंदी, सदा हणंदी हूंदी। बाबा तूं वञ हुनखे वठी अचु, तूं हुनजी ॻोल्हा कर। बादशाह जेको पुख़्तो हो उहो जेको चए आऊं उनजी ॻोल्हा कोन कंदुसि। इलाही छोकिरियुनि कावड़ियूं छोकिरियुनि जे इलाही इसरार ते बादशाह जो ठीकु आहे, मूंखे बि अव्हां जी भेण जी यादि मुंहिंजी धीउ जेका वॾी हुई तमामु यादि ईंदी आहे। आउं राति जो सुम्हंदो बि न आहियां ऐं उनजे बारे में आउं सोचींदो रहंदो आहियां त अॼु खां पोइ हाणे आउं उनजी ॻोल्हा शुरू कयां थो। बादशाह रवानो थियो उनजी ॻोल्हा में। पट हणंदो बादशाह 2-3 महीना बादशाह कढिया हुन जॻह ते पोइ पंहिंजा वज़ीर मोकिलणी, हर शइ मोकिलणी, पर बादशाह खे उहा छोकिरी किथे बि हथ न आई। बादशाह ॻोल्हियूं पिए वीरान जॻहूं, समुंड जा किनारा ऐं झूपड़ियूं ऐं जेके ग़रीबाणा कख हूंदा आहिनि उहे ॻोल्हे पिए। ॻोल्हे 2-3 महीना थिया, थकिजी पियो। हिकिड़ी राति उदास थियो वेठो हुयो, पंहिंजी भेणुनि खे चयईं, पंहिंजी धीअरुनि खे चयईं मूंखे ॾाढो ॾुख आहे मुंहिंजी धीअ जो, ख़बर आहे अलाए मरी वई, ख़बर बुख वगे मुई कीअं मुई। आउं हुनखे ॾाढो ॻोल्हियो आहे। मूं ॿुधो आहे हिकिड़ी राजस्थान में हिकिड़ो बादशाह रहे थो, उते वेंदो त उतां पुछा कंदो त माना उनजी रियासत में का शइ हिननि जी आई हुजे त उते जे हुन बादशाह खां पुछा कंदुसि। चयूं हुन बादशाह खे अॼु ख़बर कोन्हे केरु आहे, पर मूं ॿुधो आहे त फलाणे रियासत में हिकु बादशाह आहे जेको उते माण्हू मानी खाइनि था। बादशाह रवानो थियो पंहिंजे घोड़नि सां गॾु, पर उते घोड़ा जेके अची नालो ऐं अकेलो हिकिड़ो ग़रीब माण्हू थी वञा थो उते ऐं हुन खां पुछा कंदुसि अहिड़े नमूने पोइ तव्हांखे को माण्हू मिलियो या न। बादशाह रवानो थियो पंहिंजे घोड़ा वञी उते वेठो, पुछा कईं त हीउ केरु आहे, चई ख़बर कोन्हे केरु। उनखे गॾे वारे खे जॾहिं बादशाह ॾिठो त हुनखे सुञाणे कोन, न हुन हिनखे सुञातो न हिन उनखे सुञातो, छो त हुनजा होलिया ई मटिजी विया हुआ। हू त हिकु बादशाह थी वियो हलियो, हुनजा चहिरा ॿेरा हिकिड़ो मिंट होल्ड। काफ़ी टाइम खां पोइ उते मानी लॻी। जेको काठार हुयो उहो बादशाह थी वियो। हुन बादशाह चयो सभिनी खे, सभई वियो, तव्हां मानी खाओ। त हीउ जेको बादशाह हुयो उथी रवानो थियो, अचे न असांजे तॾहिं जेको वेंदा हुआ मानी खाई पोइ वेंदा। वे बादशाह हुनखे चई वे फलाना तूं बि वे मानी खाई पोइ वञिजा, हिते धकड़ न आहे। सभिनी खे विहारे छॾियो। जॾहिं मानी उन बादशाह जे साम्हूं रखी वई, मानी मां गिरा भरियईं। जॾहिं बादशाह उन मानी मां गिरा भरियो त उनखे पंहिंजी धीअ यादि अची वई। अलाह, उन बादशाह खे पंहिंजी धीअ यादि अची वई। अखियुनि मां ॻोढ़ा ॻारे चयईं
त हीअ जेका मानी पकल आहे हीअ मुंहिंजी धीअ जी मानी पकल आहे। सुभान अल्लाह। हीअ जेका मानी पकल आहे इहा मुंहिंजी धीअ जी मानी पकल आहे। बादशाह कुझु बि न चयो, उन सां कोन ॻाल्हाई, मानी खाई रवानो थियो। पंहिंजी धीअनि खे वञी ॿुधाई, पंहिंजी धीअनि सां वञी कचहरी कई, चई जो अहिड़े नमूने वियोसि, पर उते जेका मानी मूंखे मिली ऐं उहा मानी अव्हां जे भेण जी पकल हुई ऐं मुंहिंजी धीअ जी पकल हुई। इहा आउं 100% चवां उन जहिड़ी मानी ॿियो केरु नथो पचाए सघे, सिर्फ़ु उहा मुंहिंजी धीअ मानी पचाए सघे थी। इन करे सुभाणे पाण सभु तयारु थी हलंदासीं। उन भेणुनि खे तयारु कई, पाण बि तयारु थी वियो। सुबुह सवेर निकिता, उन रियासत में ॿिए ॾींहं रियासत में पहुता। जो फलाणो बादशाह तव्हां सां मिलणु आयो। अॼु बादशाह केरु? अॼु फलाणो। उन काठियार चयो, जेको बादशाह थी हुन चयो बाबा बिल्कुलु अचो, हुन सां मिलिया। तॾहिं काठियार जॾहिं हुन सां रूबरू मिलियो पंहिंजे असल रूप में, त हुन हिनखे सुञाणे वरितो। बादशाह चयो तूं काठिन वारो आहीं? मूं चई न वो न आहियां। हुन पंहिंजी पहचान लिकाई, चई न वो न आहियां। चई न तूं आहीं? चई न। नेठि हुनजी इसरार ते हुन छोकिरी चयो आऊं वो कोन आहियां, ऐं भले हलिया वञो, पर मुंहिंजे तॾहिं जो शान आहे मानी खाई वञो। जॾहिं सभिनी भेणुनि खे हिकिड़े पासे विहारे परदे में जॾहिं हुननि मानी खाधी, जॾहिं भेणुनि पंहिंजी मानी पंहिंजे वात ते रखी त भेणुनि खे ॻोड़ा किरी पिया। तूं कीअं थो चईं फलाना बंदा हीअ मानी त असांजी भेण जी पकल आहे? अल्लाह, ॻाल्हि खुली वई। हुन चयो बादशाह इहा मानी मुंहिंजी धीअ जी पकल आहे, ऐं अॻु में बि आयो होसि तो वटि हिते। वाह वाह वाह। नेठि ॻाल्हि खुली वई। बादशाह चयो ठीकु आहे, ऐं पंहिंजी ज़ाल खे घुरायां थो, जा मूंखे सुञाणे थी या नथी सुञाणे। जॾहिं पंहिंजी ज़ाल खे घुराई, जे अहिड़े नमूने सां अहिड़ा महिमान आया आहिनि जेके तव्हांजी पुछा पिया कनि। चई केरु न? केरु बि तव्हां अची मिलो, जे अची ॾिसे त उन जो भेणु ऐं उनजो पे वेठो हुजे। वाह वाह। बादशाह ॾिसी पंहिंजी धीउ खे चई अम्मा तूं सही हुईं, वाक़ई रिज़्क अलाह खाराईंदो आहे, सिर्फ़ु ज़रिया माण्हू थींदा आहिनि। तूं ज़रियो आहीं, अॼु तोड़ हज़ारे माण्हू मानी खाइनि पिया। मूं त सम्झो ऐं तोखे पढ़ाए ॾियां, तोखे सज़ा मिले, तोखे बुख उञ ते तूं सम्झी वञे त तुंहिंजो पे थो खाराए, पर न धीअ तूं सची आहीं त अल्लाह रब्बुल जल इज़त तव्हांखे खाराए थो। असां ऐं तूं सभु पाण सभु ज़रिया आहियूं। धीअ आऊं हारिजी वियो आहियां, तूं मूंखे माफ़ु कर, हाणे तूं मूंसां गॾिजी हल। पंहिंजी भेणुनि तोखे ॾाढो यादि कयो आहे, भेणुनि सां मिली। जीअं भेण तूं सच चवंदी हुईं त रिज़्क अल्लाह खाराए थो, इंसान सिर्फ़ु ज़रियो आहे। हा वाह बादशाह। पोइ बादशाह सभु ऐलान करे छॾियो त अव्हां जा रिज़्क न आहियां खाराईंदो, अल्लाह अव्हांखे रिज़्क खाराईंदो आहे, ऐं सिर्फ़ु अव्हां जो ज़रियो आहियां रिज़्क जे सिवा। बेशक अल्लाह खां सवा का शइ हिन धरती ते न, बेशक अल्लाह खां सवा हिन धरती ते का बि शइ कोन रहंदी। रहंदो मुंहिंजो रब ई आहे, कुल फना अजाई अना, इंसान खे आहे अजाई अना। वाह बादशाह वाह। ॾिस कीअं उन छोकिरी जे ज़हन में दिलि में पंहिंजे बादशाह जे लाइ आयो त बाबा तव्हां ज़रिया आहियो, अल्लाह असांखे खाराए थो। हिन बादशाह घर मां कढी शादी कराए छॾी त जीअं उहा बुख उन्हनि में रहे त हुनखे यादि पए त असांखे पे खाराए थो अल्लाह, न पर वक़्त जे बादशाह जंहिंखे हुन गाॾी नाले काठिन वारे खे ॾेई छॾी हिनखे हिकु लोलो कोन खाराए सघंदो, पर उते वञी जॾहिं उहो बादशाह थी वियो ऐं अल्लाह हुनजे रिज़्क में बरकत विझे, हज़ारे माण्हू हुन वटि मानी खाईंदा हुआ, तॾहिं बादशाह खे खुली त वाक़ई अल्लाह आहे, अल्लाह खां सवा का बि शइ कंहिं बि शइ खे ताक़त कोन्हे जेको खाराए। वाह वाह मुंहिंजा रब, हे मुंहिंजा पालण वारा सभु रब, शुक्र आहे। अल्लाह साईं खां दुआ आहे, अल्लाह रब्बुल आलमीन पूरी दुनिया खे जेके मुस्लमान भाइर जेके परेशानी ख़तमु कर, जेके बेरोज़गार उनखे रोज़गार में
बरकत अता फरमा। जेके इन दुनिया मां गुज़ारे विया आहिनि, या अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि सभिनी जी मग़फ़िरत फरमा। या अल्लाह जेके बीमार आहिनि उन्हें शफ़ा फरमा, जेका बेरोज़गार अता फरमा। या अल्लाह बेशक तूं ही रिज़्क़ ॾियण वारो आहीं, तोखां सवाइ ॿिए कंहिंखे बि ताक़त न आहे।